पेशावर में वर्कर्स कन्वेंशन के खिताब कंदे आसिफ अली ज़रदारी चयो त हुननि फ़ैसिलो कयो आहे त हू ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी पार्लियामेंट में ईंदा। हुन चयो त पीपी जी क़यादत करणु सवलो कमु न आहे। खेनि 2013 में चूंड विढ़ण खां रोकियो वियो। संदसि चवणु हो त हुन ॾुखे वक़्त में पीपी जी क़यादत संभाली ऐं पाकिस्तान खपे जो नारो हंयो। आसिफ अली ज़रदारी चयो त पाकिस्तान खे बचाइणो आहे ऐं दुश्मन सां मुक़ाबिलो करणो आहे। ज़ियाउल हक़ जी सोच जी सज़ा अञा क़ौम भोॻे रही आहे। हुन चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे ग़रीबनि जी ॻाल्हि करण तां शहीद कयो वियो। खेनि अफ़सोस आहे त बीबी जान जो नज़रानो पेश कयो। संदसि चवणु हो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे ग़रीबनि जी ॻाल्हि करण तां शहीद कयो वियो। पीपी आम चूंडूं हारायूं पर खेनि शिकस्त ॾियारी वई। आसिफ अली ज़रदारी चयो त क़ौम ठाहिण लाइ क़ुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं आहिनि। इन खां अॻु पेशावर में फाटा कन्वेंशन खे ख़िताब कंदे आसिफ अली ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी फाटा मां 5 वज़ीर चूंडिया आहिनि, जॾहिं त हू ईंदड़ चूंडुनि में बिहारी जे ॿार खे वज़ीर बणाइणु चाहे थो। हुन चयो त नून लीग जी हुकूमत मां का उमीद न रखो, उहा नाअहल आहे। आसिफ अली ज़रदारी चयो त हुननि पॉलिटिकल पार्टीज़ एक्ट मंज़ूर करायो, जंहिं सबबि अॼु हर को फाटा में सियासत करे पियो। पीपी जेको कुझु कयो इहो अवाम जे आॾो आहे। आसिफ ज़रदारी चयो त कारकुन फाटा जे घर घर में पार्टी जो पैगाम पहुचाइनि। हू चाहिनि था त फाटा में हाई कोर्ट हुजे ऐं सुप्रीम कोर्ट जो दाइरो बि हुजे। अॻूणे सदर चयो त पख़्तूननि खे हक़ ऐं सुञाणप पीपल्स पार्टी ॾिनी। हू फाटा खे सदर या गवर्नर जो ग़ुलाम नथो ॾिसणु चाहे। हुन चयो त हू पार्टी जी ताक़त सां दुश्मन सां अखियुनि में मिलाए ॻाल्हाए पियो। आसिफ अली ज़रदारी चयो त ईंदड़ चूंडुनि में हू बिलावल ऐं आसफा समेत मैदान में हूंदा। पीपी पार्लियामेंटेरियन जे सदर चयो त इहो न ॾिठो वञे त गुज़िरियल भेरे केतिरियूं सीटूं हासिल कयूं वयूं, पर इहो ॾिसो त केतिरियूं सीटूं हासिल करणियूं आहिनि।